नाज़रीन, शहदादपुर में नौजवान मुबैना तौर पाण खे गोलियों हणी आपघात करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेरहान टीवी जे रिपोर्टर अली नवाज़ हरीवाल खां। जी अली नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर के सवाई रोड वाले इलाके में अनिल कुमार वन राजकुमार खटवाणी जो संदस घर के कमरे में मुबीना तौर गोली लगल लाश मिलो है। संदस भाउ अनिल कुमार बुधायो त असां पंहिंजे घर की छत ते सुतल हुआसीं त ओचितो तो हेठि घर अंदर फायर जो आवाज़ ॿुधण में आयो। हेठि अची ॾिठोसीं त दरवाज़ो बंद हो। दरवाज़ो तोड़े अंदर दाख़िल थियासीं त अनिल कुमार जो गोली लगल लाश ॾिठोसीं। असांखे शक आहे त असांजे भाउ ख़ुदकुशी कई आहे। संदसि मोबाइल जो व्हाट्सअप में स्टेटस पिण लॻल आहे त ऐं जेको कुझु करे रहियो आहियां उन जो ज़िम्मेवार ऐं पाण आहियां। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो मुआइनो करे फौती जो लाश तहवील में वठी सेंस इस्पताल शहदादपुर मुंतकिल करे छॾियो आहे। सेंस इस्पताल में डॉक्टर पारां चेकआउट बैदि फौती जो फौत थियण जी तस्दीक करे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो आहे। घर में संदसि कहराम मची वियो। जी अली नवाज़, तव्हांजी महिरबानी।